अस्सलाम वालेकुम। जनरल इलेक्शन 2022 में प्रिजाइडिंग ऑफिसर जे लाइ फार्म नंबर 11 जेको आहे असां पंहिंजी पहिरीं वीडियो में तव्हांखे सेखारे चुका आहियूं। हाणे जेको आहे असां ॿी वीडियो में जेको आहे फार्म नंबर 12 सिखंदासीं। फार्म नंबर 12 बैलेट पेपर अकाउंट इलेक्शन टू द जनरल मेंबर ऑफ यूनियन काउंसिल खोरवा 68 वार्ड नंबर 3। हाणे ही जेको फार्म आहे इनमें ही जो है स्पेस शेड्यूल होनो जनरल मेंबर जो है असां वटि असां जो फार्म पेरी वीडियो में जो असां वटि फार्म हो जनरल मेंबर जो असां फार्म भरियो वो ही सागी फार्म नंबर 12 जो है वो असां जनरल मेंबर जो भरण वाली पिया ऐं पोलिंग स्टेशन जेका है वो सागी है, वार्ड नंबर भी सागी है, सागी कैटेगरी है ऐं कैटेगरी ऑफ सीट हिते जो है कैटेगरी ऑफ सीट जो है असां वटि यूसीस में जेके टे कैटेगरीज होंदी आहिनि हिते जनरल मेंबर की कैटेगरी है। Ballot paper received for use at the polling station from serial number 2 total। हाणे जेका असांखे जेके बैलेट पेपर इस्तेमाल थियण जे लाइ मिलिया आहिनि उहे उन्हनि जी सीरीज़ जेका आहे उहा 2001 खां 2900 ताईं आहे। टोटल जेके बैलेट पेपर असांखे मिलनि था मिलिया आहिनि उहे 1000 उन्हनि जो तइदाद आहे। नंबर 9 बैलेट पेपर टोटल नंबर ऑफ बैलेट पेपर्स taken out of the ballot boxes and counted। हाणे हे जेको आहे टोटल नंबर ऑफ बैलेट पेपर टोटल जेके असांखे बैलेट पेपर जेके आहिनि उहे बैलेट पेपर जेके बैलेट बॉक्स मां निकिता हुआ जेके ॻणिया विया हुआ उहे जेके आहिनि असां हिन खाने में लिखंदासीं। हाणे इहे असां वटि रफ वर्क जे लाइ जेको असांजी बिल्कुलु हाणे रहनुमाई कनि पिया बैलेट बॉक्स जेके आहिनि उन्हनि मंझां टोटल जेके असांजा निकिता हुआ वोट एक्सक्लूडेड वोट जेके आहिनि उहे निकिता हुआ 849 उहे वोट जेके उम्मीदवार जे हक़ में हुआ ऐं ॿिया जेके वोट आहिनि एक्सक्लूडेड। हाणे हिते जेके आहिनि असां ॿई मेंशन कंदासीं मतिलबु त इंक्लूडेड भी मेंशन कंदासीं ऐं एक्सक्लूडेड भी मेंशन कंदासीं। 849 प्लस 18 हिते 849 प्लस 18 टोटल थी विया 868 ऐं इन खां पोइ टोटल नंबर ऑफ टेंडर बैलेट पेपर्स। हाणे बिल्कुलु असांजो जेको रफ वर्क आहे उनमें असांजा हिकिड़ी अहिड़ी पोलिंग स्टेशन ते हुआसीं जिते टेंडर वोट भी थिया हुआ। टेंडर वोट जेके आहिनि उहे फार्म नंबर 11 में मेंशन कोन थींदा आहिनि। टेंडर वोट जेके आहिनि इन्हनि जो टेंडर वोट जेके आहिनि उहे टोटल जेके आहिनि पैकेट नंबर 4 में हुआ। हाणे जेके भी जीअं टेंडर वोट थींदा वेंदा असां पैकेट नंबर 4 में जेके आहिनि प्रिजाइडिंग ऑफिसर विझंदो वेंदो ऐं उन्हनि जो सिर्फ़ु काउंट करणो आहे ऐं इहो कोन्हे ॾिसणो त कंहिं उम्मीदवार खे केतिरा मिलिया न उन्हनि जो सिर्फ़ु नंबर जेको फिगर जेको आहे उहो मेंशन करणो आहे। उहे पैकेट नंबर 4 में जेके टेंडर वोट असां कढिया उहे टोटल थिया 5। हिते असां पैकेट नंबर जो टोटल टेंडर वोट जेके आहिनि 5 आहिनि। नंबर 4 टोटल नंबर ऑफ चैलेंज बैलेट पेपर्स। हाणे चैलेंज जी तरफ़ अचूं था पैकेट नंबर 7 असां खोलियो उन में टोटल जेके चैलेंज वोट आहिनि उहे आहिनि टोटल जेके वोट हुआ एक्सक्लूडेड वोट जेके आहिनि उहे 8 आहिनि ऐं इंक्लूडेड वोट जेके आहिनि 8 आहिनि एक्सक्लूडेड वोट जेके आहिनि उहे 3 आहिनि। हिननि खे असां मिलाईंदासीं 8 प्लस 3 टोटल थींदा 11 हिते असां नोट कया। हाणे टोटल नंबर ऑफ बैलेट पेपर्स स्पॉइल्ड एंड कैंसिल्ड। हाणे जेके बैलेट पेपर जेके आहिनि उहे असांजे खां ज़ाया थी विया या जिन्हनि ते चांहि वग़ैरह हाथी वही हुई टुटी विया ज़ाया थी विया उहे जेके स्पॉइल्ड जेके बैलेट पेपर जेके आहिनि उहे टोटल आहिनि 7। हिते लिखो हिते लिखिया थी 7। हाणे नंबर 6 टोटल नंबर ऑफ बैलेट पेपर्स अंडर आइटम्स नंबर 2 3 4 एंड 5। हाणे हिननि में जेको आहे न असां लिखंदासीं टोटल 2 जा जेके केतिरा आहिनि टोटल नंबर 3 जा केतिरा आहिनि 4 जा केतिरा आहिनि 5 जा केतिरा आहिनि मतिलबु 2 3 4 एंड 5 हिननि खे असां मिलाईंदासीं 867 प्लस 5 प्लस 11 प्लस 7 टोटल थी विया 890 मतिलबु हिननि जो जोड़ जेको आहे हिननि फिगरनि जो थी वियो 890। इन खां पोइ नंबर ऑफ अनइशूड बैलेट पेपर फ्रॉम सीरियल नंबर। हाणे उहे बैलेट पेपर जेकी असां इस्तेमालु कया पे बाक़ी जेके बची पिया जेके इस्तेमालु थी विया उहे बाक़ी जेके बची विया। हाणे असां वटि जेके बोथ जेके हुआ उहे 2 बोथ हुआ
हिकिड़ो मेल साइड जी तरफ़, ॿियो फीमेल साइड जी तरफ़। हाणे असां वटि जेके बैलेट पेपर इस्तेमालु थिया पे उन मंझि जेके आहिनि बची पिया हुआ। हाणे असां जेके आहिनि न प्रिजाइडिंग ऑफिसर जेको आहे या असां जेके बैलेट पेपर इशू कया हुआ उहे सीरीज़ में कढिया हुआ। मतिलबु त पहिरीं जेका आहे 2001 जी सीरीज़ थी, पोइ 21 जी, पोइ 22 जी, पोइ 23 जी, 24 जी, 25 जी, 27 जी, 28 जहिड़े हिसाब सां मुकमिल जॾहिं असां सीरीज़ कई, पोइ उन मंझि जेके असांजा जेके बैलेट पेपर जेके अनइशूड जेके थिया, असांजा बैलेट पेपर टोटल सभु इस्तेमालु थी विया। हिकिड़ा 2899 ताईं जेके आहिनि असांजा बैलेट पेपर जेके आहिनि उहे इस्तेमालु थी विया हुआ। बाक़ी जेके 10 जेके आहिनि उहे बची विया आहिनि। 90 ते जेके आहिनि असांजा बैलेट पेपर जेके आहिनि उहे इस्तेमालु थी विया आहिनि। हिकिड़ा 2891 का सीरीज़ असांजी बचे पई, ॿी बचे पई 2900 जी जेकी मुकमिल 100 जी सीरीज़ असांजी बची आहे। हाणे 2891 ताईं असांजा बैलेट पेपर इशू थी विया। 2891 92 94 10 जेके आहिनि इहे असांजा बचा आहिनि 2900 ताईं। ॿिया जेके आहिनि 2900 जी सीरीज़ जेका आहे 2901 खां वठी 3000 ताईं जेका असांजी सीरीज़ बची आहे। इहो टोटल जेको आहे हिन जो टोटल अनइशूड बैलेट पेपर असांखे जेके आहिनि हिन जो सीरियल फ्रॉम सीरियल नंबर ॿुधाइणा आहिनि 2891 ॿियो 2900 ही 2900 3000 टोटल जेके थी विया 110। असां वटि जेके बैलेट पेपर जेके बता आहिनि अनइशूड बैलेट पेपर जेके आहिनि उहे 110 आहिनि। हाणे टोटल नंबर ऑफ आइटम नंबर 6 एंड 7। हाणे टोटल नंबर जेको आहे आइटम मतिलबु 6 जो जेको टोटल नंबर आहे 890 ऐं ॿियो जेको 7 जो आहे 110। हाणे हिननि खे टोटल असां कंदासीं घणो थींदो 890 प्लस 110 थींदा 1000 ऐं शुड बी इक्वल टू द टोटल ऑफ आइटम नंबर 1। हाणे इहो जेको आहे फिगर 1000 इहो बराबर हुअण घुरिजे कहिड़े फिगर नंबर 9 फिगर नंबर 1 जो। टोटल जेके बैलेट पेपर जेके आहिनि असांखे 1000 मिलिया हुआ। बैलेट पेपर टोटल जेके असां आहिनि उहे 1000 मुकमिल करे ॾिना आहिनि। टोटल जेके इस्तेमालु थी विया बैलेट पेपर जेके आहिनि उहे टोटल इस्तेमालु थी विया 890 बची पिया 110। मुकमिल जेको आहे ही फॉर्म जेको आहे मुकमिल हेसि ताईं भरियो वियो आहे। हिते जेको आहे प्रिजाइडिंग ऑफिसर पंहिंजी सही कंदो ऐं साॻी तरीक़े सां जेको आहे प्रिजाइडिंग ऑफिसर पंहिंजो प्लेस ऑफ पोस्टिंग लिखंदो ऐं डेजिग्नेशन मुकमिल कंदो। साम्हूं जेको आहे हिन जो सीनियर एपीओ जेको आहे उनखां बि साॻी मालूमात इंदराज कराईंदो, पंहिंजो CNIC नंबर बि ॾींदो, पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर बि लिखंदो। ऐं इन सां गॾोगॾु हिकिड़ी ॻाल्हि इहा जेका आहे ध्यान में रखिजो त प्रिजाइडिंग ऑफिसर जेॾीमहिल बैलेट पेपर अकाउंट या स्टेटमेंट ऑफ द अकाउंट जेका आहे जेॾीमहिल ॾींदो आहे एजेंट खे या फॉर्म जेॾीमहिल भरींदो उन टाइम ते एजेंट जेकी वेठल हूंदा आहिनि पार्टीज़ जा उन्हनि खां ज़रूरु जेको आहे सिग्नेचर कराइजो ऐं उन्हनि जा जेके अंगूठे जा जेके निशान आहिनि उहे ज़रूरु लॻाराइजो। त इहा जेका आहे हिकिड़ी साबिती हूंदी त एजेंट जेके आहिनि उहे बिल्कुलु मुकमिल जेका गणपति पे पोलिंग वारे डे बिल्कुलु तव्हां सां गॾु आहे। किथे केरु जेको आहे तव्हां ते क्लेम कोन थो करे सघे। तव्हां वटि इहा जेका आहे हिकिड़ी शाइदी तौरु जेका आहे तव्हां वटि हूंदी। ऐं इंशाअल्लाह ताला ही जेका आहे असांजी ख़िदमत तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी, तव्हांजी रहनुमाई कई हूंदी। अल्लाह हाफ़िज़।